बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला। अॼु पाण इंसर्ट मेन्यू जे अंदरि सिंबल इंसर्ट करणु सिखंदासीं। जंहिं भेण असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तो, इंसर्ट मेन्यू जे अंदरि हीउ सिंबल जो निशान आहे। सिंबल मतिलबु निशान। हितां असां मुख़्तलिफ़ निशान खणी सघूं था। जेकॾहिं असां मिसाल कोई पेपर ठाहींदा आहियूं जंहिंमें लिखंदा आहियूं त ग़लति जॻह ग़लति निशानी, सही जॻह सही जी निशानी लॻायो, त सही जी निशानी हीअ आहे जेका अक्सर मतिलबु दोस्तनि खे न मिलंदी आहे। हिते क्लिक कंदो त उहा निशान जेका आहे हिते इंसर्ट थी वेंदी। उन खां पोइ सिंबल ते क्लिक कंदासीं। हीअ मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि जेके असां, हीअ बीटा जी निशानी आहे, हीअ वंडे निशानी आहे, ज़रब जी निशानी आहे। ऐं जेकॾहिं मोर सिंबल में ईंदासीं त मोर सिंबल में हीअ मुख़्तलिफ़ निशानियूं मौजूदु आहिनि। हिते फॉन्ट स्टाइल आहे, कहिड़े फॉन्ट ते तव्हां निशानी खपे। ऐं सब्जेक्ट सबसेट यानी त मुख़्तलिफ़ लेटर्स हुजनि, नंबर फॉन्ट हुजनि, एरोज़ हुजनि। एरोज़ आहे चऊं त पाण हीअ मुख़्तलिफ़ एरोज़ आहिनि। हीअ मुख़्तलिफ़ एरोज़ जा सिंबल आहिनि। असां हिननि मां कोई बि एरो जेकॾहिं इंसर्ट करणु चाहियूं, कोई बि सिंबल, त उन सिंबल ते सिर्फ़ु असां क्लिक कंदासीं। हिन खां पोइ इंसर्ट ते क्लिक कंदासीं। असां ॾिसो दोस्तो, सिंबल इंसर्ट थी वियो। दोस्तो, अॼु के वीडियो जे अंदरि पाण सिंबल इंसर्ट करणु सिखियासीं। उमेद थी कजे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां चैनल सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहियो कंप्यूटर नॉलेज।